सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि सेफ सिटी मनसूबे बाबति अहम इजलास थियो आहे। प्रोजेक्ट के हवाले से वॾे वज़ीर के ब्रीफिंग ॾिनी वई आहे। सेफ सिटी मनसूबे लाइ 10,000 कैमराऊं लॻाइण जी भी मंजूरी ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त मनसूबे में वधीक देर बर्दाश्त नथी करे सघिजे। 2000 हंधनि ते 10,000 कैमराऊं सोलर पावर ऐं बिजली बैकअप ते लॻाई वञनि। ईंदड़ 4 महीननि में प्रोजेक्ट की मंजूरी टेंडर ऐं कम शुरू थी वञणु घुरिजे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि सेफ सिटी मनसूबे बाबति अहम इजलास थियो आहे। प्रोजेक्ट के हवाले से ब्रीफिंग ॾिनी वई आहे। सेफ सिटी मनसूबे लाइ 10,000 कैमराऊं लॻाइण जी भी मंजूरी ॾिनी वई आहे। राब्तो कयो आहे कराची में गाज़ी झंडे सां। गाज़ी आगाह कजो। वॾे वज़ीर की सदारत हेठि सेफ सिटी मनसूबे बाबति इजलास थियो आहे। मनसूबे के हवाले से एक इजलास जो है वॾे वज़ीर की सदारत हेठि थियल इजलास में मुख़्तलिफ़ लाॻापियल अमलदारनि शिरकत कई आहे। सेफ्टी प्रोजेक्ट जो केतिरनि सालनि खां वठी कराची में इतवा जो शिकार है, उन मनसूबे के बारे में वॾे वज़ीर के ब्रीफिंग ॾिनी वई आहे। इजलास में वज़ीर तैमूर तालपुर वज़ीर आला जे सलाहकार IGTP बाबति ख़ासि मददगार शिरकत कई है। चीफ सेक्रेटरी राजपूत, प्रिंसिपल सेक्रेटरी फयाज़ जतोई समेत ॿिया लाॻापियल अमलदार शरीक थिया आहिनि। वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो आहे त प्रोजेक्ट सेफ सिटी 2016 में हुनजो कंस्टिट्यूट थियो हो। जेको इजलास जी ब्रीफिंग में आगाही ॾिनी वई आहे, उन मूजिबि सिंध हुकूमत सेफ सिटी मनसूबे लाइ 10,000 कैमराऊं लॻाइण जी मंजूरी ॾिनी हुई। ही प्रोजेक्ट घणे घटि में घणी देर थी चुकी आहे। जॾहिं त हीउ जेको मनसूबो आहे जंहिंमें वधीक देर बर्दाश्त नथी करे सघिजे। वॾे वज़ीर जो चवणु हुयो, वॾे वज़ीर जो मौक़िफ़ हुयो त 2020 में सेफ सिटी प्रोजेक्ट क़ाइमु कयो हो ऐं 2020 जो मतिलबु हिन वक़्तु मनसूबे ते कमु शुरू थी वञणु घुरिजे। हा, 10,000 हंधनि ते 10,000 कैमराऊं सोलर पावर ऐं बिजली जे बैकअप ते लॻायूं वञनि। वॾे वज़ीर जो चवणु हुयो त 4 महीननि में प्रोजेक्ट की मंजूरी टेंडर ऐं कमु शुरू थी वञणु घुरिजे। फाइबर ऑप्टिक विछाइण लाइ ठीक है। गाज़ी वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।